भली बात फाड़े पियो वाइज कर अवां जो न थींदो असां ते असर वाह 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 परखे विया सब तुंहिंजा पार आहियूं अवां जे दुनिया खां असां धार आहियूं अवां जे बिश्त खां बि बेज़ार आहियूं ए न खोलाए खबीस असां जो अंदर अवां जो न थींदो असां ते असर भली बात फाड़े पियो वाइज कर सही ॻाल्हि आहे अवां ऊंचे नीच खे निर्वार कयो आहे अवां ऊंचे नीच खे निर्वार कयो आहे दुनिया में धर्म के अवां धार कयो आहे अवां घर सॼे जो गलो गार कयो आहे अवां खे तमा ऐं आहे तकबर अवां जो न थींदो असां ते असर भली बात फाड़े पियो वाइज कर अवां खे मुसले ते मानी खपे अवां खे मुसले ते मानी खपे पर अशरफ के नारो इंसानी खपे जिए ऐं जीअण ॾे सो जानी खपे उहो ई जान मुंहिंजी ऐं उहो ई जिगर अवां जो न थींदो असां ते असर भली बात फाड़े पियो वाइज कर अवां जो न थींदो असां ते असर।